आख़िरकार नासा कसीनी स्पेसक्राफ्ट खे तबाह करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। कसीनी 13 सालनि ताईं ज़हल सयारे जे बाबति मालूमात नासा ताईं मोकिलींदी रही आहे। कसीनीअ जो ॿारहं 13 सालनि खां पोइ नेट ख़तमु थी रहियो आहे। ज़हल ग्रह धरतीअ खां 1 अरब 20 करोड़ ऐं सिज खां 1 अरब 42 करोड़ किलोमीटर जे दूरीअ ते वाक़िअ आहे। नासा फ़ैसिलो कयो आहे त 3 अरब 20 करोड़ डॉलर जी क़ीमत वारी कसीनी स्पेसक्राफ्ट खे 15 सितंबर ते ज़हल सयारे जे वायुमंडल सां टकराए तबाह कयो वेंदो। अप्रैल खां कसीनी तमामु तेज़ीअ सां ज़हल सयारे जे वेझो वञी रही आहे। कसीनी ज़हल सयारे जे पासे में मौजूदु पटे मां आख़िरी चकर लॻाईंदी, जिते ज़हल सयारे खां कसीनी जो मुफ़ासिलो सिर्फ़ 1044 माइल हूंदो। कसीनी आख़िरी भेरो ज़हल सयारे जे चंड यानी टाइटन जे तमामु वेझो खां गुज़रंदी। टाइटन ज़हल जे चौधारी चकर काटींदड़ अजीब उपग्रह आहे, जिते मीथेन ऐं ईथेन पाणियाट सां भरियल ढंढूं मौजूदु आहिनि। टाइटन लाइ माहिरनि जो ख़्यालु आहे त उते ज़िंदगी जे मौजूदगीअ जा इम्कान बि थी सघनि था। कसीनी ज़हल सयारे जे वेझो पहुची चुकी हूंदी ऐं हाणे नासा चाहींदे बि उनखे बचाए न सघंदो। इन ई मरहले ते माहिर कोशिश कंदा त कसीनी जे एंटेना जो रुख ज़मीन तरफ़ कयो वञे, त जीअं कसीनी पारां आख़िरी मरहले में महफ़ूज़ कयल डेटा ज़मीन ते मोकिले सघिजे। कसीनी तमामु तेज़ीअ सां ज़हल सयारे जे वायुमंडल में दाख़िल थियण लाइ टुॿी हणंदी। कसीनी ज़हल सयारे जे वायुमंडल में दाख़िल थी चुकी हूंदी। बचियल ॿारनि जी मदद सां माहिर कोशिश कंदा त आख़िरी मरहले में एंटेना जो रुख ज़मीन तरफ़ ई हुजे, त जीअं वधि खां वधि डेटा हासिल करे सघिजे। ज़हल जे वायुमंडल में दाख़िल थियण जे सिर्फ़ 1 मिंट खां पोइ कसीनी ज़हल जे मुकमल कंट्रोल में अची वेंदी। उन वक़्तु कसीनीअ जो ज़मीन सां राब्तो कटिजी वेंदो ऐं कुझु ई लम्हनि में उन जा पुर्ज़ा अलॻि थी तबाह थी वेंदा। नासा कसीनीअ खे ज़हल जे वायुमंडल में तबाह करण जो रिथियो आहे, जीअं उहो स्पेसक्राफ्ट कंहिं ॿिए सियारे या ज़हल जे चंड टाइटन सां न टकराइजे। माहिरनि जो ख़्यालु आहे त टाइटन में का ज़िंदगी मौजूदु थी सघे थी। उन लाइ जेकॾहिं कसीनी इत्तफ़ाक़न उते किरी तबाह थियो त उन ज़िंदगीअ खे ख़तरो थी सघे थो। भले कसीनी तबाह थी वञे, पर 13 सालनि खां कसीनी पारां गॾु कयल ॼाण तमामु अहम आहे, जंहिं जी मदद सां मुस्तक़बिल जे ख़लाई मिशन्स में माहिरनि खे तमामु घणी मदद मिलंदी।